समारोह खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ। एसी समारोह जा सिरुनि जे बठनि ते छापा, महांगियूं सिरूं विकिणण ते 2 बठा सील। हिक बठी ते ॾंड बि विधो वियो। डिप्टी कमिश्नर उमरकोट नवीदुल रहमान लाड़क जे हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर समारोह संजय कुमार तुर्कियो पंहिंजी टीम सां गॾु समारोह तहलके में सिरुनि जे बठनि इंसाफ बरकस, जियो बरकस, कलदरी बरकस ऐं मिठाई बरकस ते ओचिता छापा हणी बठनि जो मुआयनो करे रिकॉर्ड चेक कयो। जिते फी 1000 सिरुनि जो मुक़रर सरकारी रेट 8300 खां वधीक महांगियूं विकिणण ते कुंडरी रोड ते क़ाइम नसरुल्ला पठाण जे बठे जियो बरकस, जुमू चौहान जे बठे मिठाई बरकस खे सील करे छॾियो आहे ऐं नवाज़ पठाण जे बठे कलदरी बरकस ते ॾंड हयो वियो आहे। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर संजय कुमार तुर्कियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिरुनि जो फी 1000 सरकारी रेट 8300 रुपया मुक़रर थियल आहे, पर सरकारी रेट खां वधीक महांगियूं विकिरो कंदड़ बठनि खे सील करे ॾंड विधा वेंदा। हिन अवाम खे अपील कई त सिरुनि जी ख़रीदारी सरकारी रेट ते कनि ऐं महांगियूं सिरूं विकिरो कंदड़ बठे मालिकनि जी निशानदेही कनि त हुननि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।